हाजी अब्दुल रज़ाक मेमण क्रिकेट क्लब तरफ़ां मुनक़िद करायल डिवीज़नल क्रिकेट टूर्नामेंट सैयद हसन शाह क्रिकेट क्लब मटियारी खटे वरितो। महिमान ख़ास हाजी अब्दुल शकूर मेमण ऐं हाजी शहज़ाद अली मेमण तरफ़ां विनर टीम जी कैप्टन सैयद हसन शाह खे ट्रॉफ़ी ॾिनी वई। इन मौक़े ते हाजी अब्दुल शकूर मेमण ऐं हाजी शहज़ाद मेमण जो चवणु हो त असांजे वालिद साहिब हमेशह सिंध जे माण्हुनि जे लाइ भलाई जो कमु कयो आहे। हीउ क्रिकेट ग्राउंड हिन नौजवाननि खे ॾिनो जिते हिन क़िस्म जा टूर्नामेंट ॾिसी दिलि ख़ुशि थींदी आहे। मटियारी जे नौजवाननि सां हर फॉर्म ते गॾु आहियूं। मटियारी ज़िले हुकूमत खे नौजवाननि लाइ क्रिकेट ग्राउंड ठहिराइणु घुरिजे। इन सां मटियारी जे नौजवाननि खे अॻियां मौक़ा मिलंदा। हाजी अब्दुल रज़ाक मेमण क्रिकेट क्लब जे ऑर्गेनाइज़ेशन कमेटी जा दोस्त अबेदुल्ला मेमण समेत सभु दोस्त जस्त लहन जेके मटियारी में ऑल सिंध ऑल पाकिस्तान लेवल जूं टूर्नामेंट्स कराए क्रिकेट खे हथी ॾेई रहिया आहिनि। होॾां टूर्नामेंट जे रनर टीम ऑल अज़ान क्रिकेट क्लब फाइनल में 10 ओवरनि में 121 जो टारगेट चेस न करे सघी 90 रन्स ताईं महदूद रही। टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़ेशन कमेटी तरफ़ां आयल महिमाननि खे लुंगियुनि ऐं अजरंगनि जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।